ख़बर खां वाक़िया कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां साल जी आख़िर में 200 खां वधीक ईवी डबल डेकर ऐं डीज़ल बसूं आणण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत में ट्रैफ़िक मसइलनि बाबति इजलास थियो। इजलास में ख़ानगी ट्रांसपोर्टरनि तरफ़ां भाड़नि में हथरादू वाद ख़िलाफ़ क़दम खणण ते ग़ौर कयो वियो। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट सिंध जो चवणु हो त साल जी आख़िर में कराची में ईवी डबल डेकर ऐं डीज़ल बसूं आंदियूं वेंदियूं। संदसि चवणु हो त कमर्शियल व्हीकल्स जी मोटर व्हीकल इंस्पेक्शन लाइ वधीक सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। संदसि चवणु हो त इंस्पेक्शन शुदा कमर्शियल गाॾियुनि खे QR कोड अलाट कयो पियो वञे। QR कोड न हुअण जी सूरत में क़ानूनी कार्रवाई थींदी। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां साल जी आख़िर में 200 खां वधीक ईवी डबल डेकर ऐं डीज़ल बसूं आणण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत में ट्रैफ़िक मसइलनि बाबति इजलास थियो। इजलास में ख़ानगी ट्रांसपोर्टरनि तरफ़ां भाड़नि में हथरादू वाद ख़िलाफ़ को क़दम खणण ते ग़ौर कयो वियो। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट सिंध जो चवणु हो त साल जी आख़िर में कराची में ईवी डबल डेकर ऐं डीज़ल बसूं आंदियूं वेंदियूं। संदसि चवणु हो त कमर्शियल व्हीकल्स जी मोटर व्हीकल इंस्पेक्शन लाइ वधीक सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। संदसि चवणु हो त इंस्पेक्शन शुदा कमर्शियल गाॾियुनि खे QR कोड अलाट कयो पियो वञे। QR कोड न हुअण जी सूरत में क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत में ट्रैफ़िक मसइलनि बाबति इजलास थियो। सिंध हुकूमत तरफ़ां साल जी आख़िर में 200 खां वधीक ईवी डबल डेकर ऐं डीज़ल बसूं आणण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत में ट्रैफ़िक मसइलनि बाबति इजलास थियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत में ट्रैफ़िक मसइलनि बाबति इजलास थियो आहे, इन बाबति आगाह कजो। बिल्कुल अब्दुल कयूं। सूबाई मुसबिर सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत ट्रैफ़िक जे मसइलनि जे हवाले सां इजलास थियो। इजलास में ट्रांसपोर्ट सेक्रेटरी असद दामन, सेक्रेटरी एक्साइज़ सिंध मोहम्मद सलीम राजपूत ऐं सेक्रेटरी सूबाई मुसबिर मंसूर अब्बास रिज़वी इन इजलास में शरीक थिया आहिनि। सेक्रेटरी सिंध मास्टर SSP ट्रैफिक शौकत, रजिस्ट्रार मसूद, इशरत एडवाइज़र मीर हुसैन अली बि इजलास में मौजूदु हुआ ऐं इन्हनि पिणु जेका इन हवाले सां मुआवनत कई। त इजलास में शहर में जेके ट्रैफिक जा मसइला आहिनि उन जे हल जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़दमनि ते ख़्यालनि जी ज़रूरत कई हुई ऐं शहर में पब्लिक ट्रांसपोर्ट जी तादाद में वाद बसुनि जी जेका भाड़ो आहे उहा फिटनेस ऐं रजिस्ट्रेशन वारा जेके मामला आहिनि उन्हनि जी डिजिटाइज़ेशन जे हवाले सां जेका ख़्यालनि जी ॾेवत कई हुई ऐं जिस तरह ख़ानगी जेके ट्रांसपोर्टर उन्हनि पारां भाड़नि में गैर ज़रूरी तौर ते जेका वाद जे ख़िलाफ़ क़दमनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। बसुनि जी फिटनेस बहितर बनाइण ऐं बसुनि जी तादाद में वाद जे हवाले सां मुस्तक़िल बजट जी जेका मुंतक़ली आहे उहा उन हवाले सां सूबाई मुसबिर चवणो बि आहे न सिर्फ़ु इहा नागुज़ीर आहे बल्कि बसुनि जा जेके रूट आहिनि किरायनि जे मुतालिक़ अवामी आगाही जे हवाले सां बसुनि स्टाफ ऐं बसुनि जे अंदरि किराया जेके आहिनि उन्हनि जा जेका लिस्ट आहे उहा लॻाइण जी ज़रूरत आहे। ट्रैफिक हादसे खां बचण जे हवाले सां ट्रैफिक जी रवानी खे बहितर बनाइण जे हवाले सां मोटरसाइकिलुनि खे रेगुलेट करण जी ज़रूरत आहे ऐं साल जे आख़िर ताईं शहर में वधीक 200 खां वधीक जेके ईवी ऐं डबल डेकर जेके बसूं आहिनि उहे डीज़ल बसूं उहे आणियूं थी वञनि। इन हवाले सां सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद दामन ब्रीफिंग ॾिनी ऐं चवणो हुयो संदसि त कमर्शियल व्हीकल जी जेका मोटर व्हीकल इंस्पेक्शन आहे उनखे पिणु हुनजे हवाले सां वधीक सेंटर क़ाइमु करे रहिया आहियूं। त इंस्पेक्शन जेका थियल जेके कमर्शियल गाॾियूं आहिनि उन्हनि खे QR कोड अलर्ट कयो वियो आहे। QR कोड न हुजण जी सूरत में क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। त गैर रजिस्टर्ड गाॾियूं ऐं टैक्स न ॾियण जे ख़िलाफ़ ट्रैफिक पुलिस जे सहकार सां मौसर हिकु मुकमल इख़्तियार कई वई आहे ऐं इन हवाले सां सेक्रेटरी एक्साइज़ सिंध मोहम्मद सलीम राजपूत जेका ब्रीफिंग ॾिनी ऐं ॿुधाए त ट्रैफिक पुलिस वारा चालानी सूरत में एप जे ज़रिए गाॾी मालिकनि जे ख़िलाफ़ जेका टैक्स अदा करण जे हवाले सां बक़ाया जात उहा वसूली करण जे हवाले सां जेको उहो फ़ैसिलो कयो वियो हुन खे अमल कयो थो वञे। मुस्लिम काबीना जी इजाज़त खां पोइ जेके समूरा जेके तरीक़ाकार आहिनि उहे लागू करे उन जे हवाले सां बाक़ाइदा आगाज़ करण सां गॾोगॾु ट्रैफिक जा मसइला आहिनि उन में काफ़ी बहितरी जेका उहा आई आहे। इन हवाले सां हिकमत अमली ऐं ईंदड़ वक़्त में जेका तरीक़ेकार हूंदो उन ते पिणु आगाही ॾिनी वई ऐं इतफ़ाक़ कयो वियो त इन सां बहितर रस्तो इख़्तियार कयो आहे ऐं बहितर नतीजा मुयसरु ऐं हासिल थी रहिया आहिनि। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।